बोलो श्री कारकत भगवान की। बोलो श्री एकादशी महात्म। प्रेम साराम रिझाए सो, प्रेम साराम रिझाए, बिगड़ल बाजी बनाए सो, बिगड़ल प्रेम साराम रिझाए सो, प्रेम साराम रिझाए, बिगड़ल बाजी बनाए सो। प्रेम निसी पहला भगत जो, थम्ब मानर सिंह आयो। प्रेम निसी पहला भगत जो, थम्ब मानर सिंह, हरे न कश के चीरे फाड़े, बाहे माँ भगत बचायो। हरे न कश के चीरे फाड़े, बाहे माँ भगत, निह निगर जाने बाए सो, निह निगर जाने बाए, बिगड़ल बाजी बनाए सो, बिगड़ल प्रेम साराम रिझाए सो, प्रेम साराम रिझाए, बिगड़ल बाजी बनाए सो। प्रेम कयो हो मीरा बाई, प्रेम में थी मतवाली। प्रेम कयो हो मीरा बाई, प्रेम में थी सुध बुध बोले जी, वयस बदन जी, पीवई जहर जी प्याली। सुध बुध बोले जी, वयस प्रेम, प्रेम कयो मीरा बाई, प्रेम में थी मतवाली। सुध बुध बोले जी, वयस बदन जी, पीवई जहर जी, अड़ी का जोत जगाए सो, अड़ी का जोत जगाए, बिगड़ल बाजी बनाए सो, बिगड़ल प्रेम साराम रिझाए सो, प्रेम साराम रिझाए, बिगड़ल बाजी बनाए सो, बिगड़ल प्रेम निसी रविदास भगत जो, थम्ब मानर सिंह। प्रेम निसी रविदास भगत जो, गंगा घर में आई। प्रेम निसी रविदास भगत जो, गंगा घर में, परमानंद ने प्रेम संदेशो, घर घर मौज मचाई। परमानंद ने प्रेम संदेशो, घर घर मौज मचाई। वक्त अथव आजमाए सो, वक्त अथव आजमाए सो, बिगड़ल बाजी बनाए सो।
साराम रिजाए ॾिसो, प्रेम साराम रिजाए, बिगड़ल बाजी बणाए ॾिसो, बिगड़ल। बोलो श्री सद्गुरुदेव भगवान। दीनन दयाल अति सदा कृपाल, दीनन दयाल अति सदा ओ नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी मेरे वरधारी, आए बांके बिहारी। सब चवन बनवारी, रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, मथुरा में जायो सब अची गोकल वसायो। वृंदावन गौ चारी थी, द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ, द्वारका जो नाथ आए ये भक्तन के साथ। ये चवे सृष्टि सारी थी, जसोदा जो बाल के चवन नंदलाल, जसोदा जो बाल आए गायने जो गाल। जीव जंत सुखकारी थी, देवकी जो लाल वसुदेव जो कमाल, देवकी जो लाल मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय न्यारी थी, तीनों गीता जो ज्ञान सब जाने थो जहान। पढ़े बार बुढ़ो जवान, विश्व सारी जय तारी थी। जेको धारे तो ध्यान, तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान, वेद ने उच्चारी थी, महिमा संत ने उच्चारी थी, महिमा भगत ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो, श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे, पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई राम रमापत रूप तूं, दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति, मालिक तूं मेहरबान। कथा ॿुधो सब प्रेम सां, धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो, श्रीकारकत भगवान। आस सब पूरन कंदो, श्रीकारकत। बोलो श्रीकारकत भगवान की जय। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। साथ संगाती मानपत्र मैनोली रहवाय श्री कारकत महात्मा जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे भगवान श्री श्याम सुंदर सतभामा खे और महात्मा नारद मुनि राजा पृथु खे वर्णन करे ॿुधाई आहे।
काल्ह जे 24 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया पाप और पुण्य बाबत और इन जो प्रभाव शुभ और अशुभ कर्मनि जो फल। सो प्रसंग काल्ह ॿुधी आया 24 अध्याय जो। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 25 अध्याय में। भगवान श्री कृष्ण जो सतभामा के धनेश्वर ब्राह्मण जी कथा वर्णन करे ॿुधाइण त अणॼाणाईअ में कल सुठे या ख़राब कर्म जो फल भी जीव के अवश्य मिलंदो आहे। चारे राम फल मिले हर कंहिंखे थो सुठो हुजे या ख़राब। जीअं प्यास मिटाए थो हर कंहिं जीव जी आब। हरे राम चयो कृष्ण तोखे ॿुधायां थो सतभामा राज सुणाया थो। मिले कर्म जो फल तो अवश्य भारी करे उन जे कटण जी भल त्यारी। जीअं बाहि थी साड़े सभ खे अदा ऐं जल अणतारूअ खे ॿोड़े सदा। लाए खाधो सभ जी बुख सारी ऐं थधि में लॻे थी सवण प्यारी। तीअं बुरे कर्म जो फल बि बुरो अति सुठे कर्म जो फल बि खरो। हिकु ब्राह्मण धनेसर नाले हो पर कर्महीन बद चाले हो। रहे महाकाल जे नगरीअ में रहे महाकाल जे। जंहिंखे चवनि उजैन विस सारीअ में जंहिंखे चवनि उजैन विस। थी ब्राह्मण कर्म न करे सुठो थी ब्राह्मण कर्म न वञे पापनि सां पियो भरिजी चिठो वञे पापनि सां पियो। पर नारी मांस शराब जुआ पर ये कर्म खुदा सब उन में हुआ ये कर्म खुदा। छॾे ब्राह्मण जो कम धंधो करे छॾे ब्राह्मण जो कम वञ शहर जे ॿाहिरि रोज़ परे। हुजे मेलो जिते या लॻल बाज़ार उते चमड़ो कंबल विकिणे अपार उते चमड़ो कंबल। इन रीत हो पाले पेट पयो इन रीत हो पाले। मथा उमिरि बि पोयो पेर कयो मथा उमिरि बि पोयो। हुयो मेलो लॻल कार कत संदो हुयो मेलो लॻल। जंहिंजो जस हो मुख सां हर को कंदो जंहिंजो जस हो। हुई महिषमती नगरी सुहिणी हुई महिषमती। वहे नदी नर्मदा सुख करणी वहे। राजा महेश हो उनखे वसायो अदा। जिते मेलो लॻल महीनो ई सदा जिते मेलो लॻल महीनो ई। हुयो ब्राह्मण बि हो तयारु थियो उहो ब्राह्मण बि हो। अची मेले में वापार कयो अची मेले में अची मेले में वापार कयो। मैनो सॼो उन जाए ते रही ॾिठो करम। जीअं जीअं भगतन पे कयो पंहिंजो पंहिंजो धर्म पंहिंजो। हरे राम। भगवान श्री श्याम सुंदर चवण लॻो त हे सतभामा
ॾिसो, हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे कयल कर्म जो फल अवश्य भोगणो थो पवे पियो, उहो पोइ सुठो हुजे या बुरो हुजे। जीअं प्यास मिटाईंदो आहे जल, कंहिंमें बि भेदभाव न रखंदो आहे। जल जेको बि पीअंदो उन जी प्यास अवश्य मिटंदी आहे। तहिड़ीअ तरह पंहिंजे कयल कर्म जो फल बि अवश्य भोगणो थो पवे पियो। बाहि में जेकॾहिं पाण ॼाणी वाणी हथु विझंदो या अणॼाणाईअ में पवंदो, हथु ज़रूरु सड़ंदो। फल बि आहे ॼाणाईअ में कर या अणॼाणाईअ में, उनजो फल मिलणो ई आहे। अणतालू जेकॾहिं जल में घिरंदो त उहो अवश्य ॿुॾंदो। खाधो बुख थो लाहे पियो, सवड़ थधि थी लाहे पई, बुरे कर्म जो फल बुरो, सुठे कर्म जो फल खरो थींदो आहे। ॿुध हाणे हिकिड़े ब्राह्मण धनेसर जो प्रसंग मां तोखे ॿुधायां थो, जो की ब्राह्मण थी करके बदचाल कर्महीन बणिजी पियो। महाकाल जे नगरीअ में, जंहिंखे उज्जैन करे था चवनि पिया, अवंतिका बि उनजो प्राचीन नालो आहे। महाकाल जो मंदरु उते भव्य, भगवान श्री शंकर जो 12 ज्योतिर्लिंगनि मां हिकु ज्योतिर्लिंग आहे। बोलो श्री शंकर भगवान। ब्राह्मण थी करके तो सुठो कर्म कोन कयो, सदाईं पापनि सां भरियो पियो हूंदो हुयो। पर नारी संग, शराब, जुआ, कर्महीन बणिजी वियो, सभु कुदा कर्म। ब्राह्मण जो कर्म न करे वञी धंधो कंदो हुयो, शहर खां ॿाहिरि जाते जाते मेला लॻल हुजनि, बाज़ार लॻे, वञी चमड़ो कंबल विकिणे और पंहिंजो पेट गुज़रान पियो कंदो। सॼी उमिरि ईअं गुज़री वई। आख़िर पीढ़ीअ में हू तयारु थियो हिकिड़ो मेलो ॾिसण जे लाइ, धंधो करण जे लाइ। कारकत जो मेलो लॻल हो महेशमती नगरीअ में, नर्मदा जो किनारो जिते राजा महेश राज कंदो हुयो, उन कारकत जो महीनो सारो ई उते मेलो लॻायो। ब्राह्मण बि तयारु थियो, अची करके पहुतो उन नगरीअ में त हिते मां वापार करके धन कमाया। सॼो महीनो उन जाइ ते रही, नर्मदा जो किनारो, कारकत जा नियम टेम सभु पियो ॾिसंदो। भक्त पुरुष ईंदा हुया मंदर में सेवा कनि, जीअं जीअं उहे कर्म कंदा पियो निहारींदो हुयो। उन निहारण जो बि उनखे ॼण तो धर्म पे मिलियो, पुण्य पे थियो। चारे राम के तुलसी पूजन प्या मन सां, के सेवा कन पंहिंजे तन सां, के धन प्या पंहिंजो सफलो कने, के यज्ञ हवन प्या ध्यान धरने, के कथा ॿुधन के ॻाइनि प्या, के धुनी करे रिझाइनि प्या, के ॾियो ॿारनि प्या मंदर में, ॼण कनि प्या रोशनी अंदर में, के विर्त रखनि प्या ग्यारस जो, के झंडो चाढ़नि प्या बारस जो, करे रोज स्नान नर्मदा संदो, वो ब्राह्मण हो मन में चवंदो, ही केॾा आहिनि सभु शुभ कर्मी, ही केॾा आहिनि सभु शुभ कनने मुटेम बणजी धर्मी, कनने मुटेम बणजी, मां ब्राह्मण बणजी रहिजी वयुसि, मां वञी कुदन कमन में पाण पियुसि, वञी कुदन कमन में पाण, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि वञी, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि वञी, कंहिंजी ॻाल्हि बि आहे की न मञी, कंहिंजी इन रीति करे पछताव पियो, पर वक़्तु सारो गुज़री वियो, जो महीनो बि अची पूरो थियो, महीनो बि अची, कारकत जो विर्त समूरो, कारकत जो कन पूरण मां जो भगत स्नान, करे कर्म धर्म ध्यान भगवान, मोटो ब्राह्मण भी जीअं करे स्नान, मोटो ब्राह्मण भी जीअं करे
अची योग बणियो उन जो महान, अची योग बणियो उन जो। एक नांग जे डंग सां केरी पियो, ॾिसी भगतन हो अची भलो कयो। विझी तुलसी लल अमृत ठाहे, जो मुख में विझी को भाव नाहे। उन वक़्ति निकिरी प्राण वया, उन वक़्ति निकिरी झट यमदूतन अची घेरा कया, झट यमदूतन अची घेरा कया। मारींदा पिया वठी हलनि हवा खां वध रफ़्तार, यादि करे पंहिंजा करम हू करे पियो हाहाकार, करे पियो। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको, उहो धनेसर ब्राह्मण जो कि कर्महीन त हुयो, पर हाणे पीढ़ीअ में ॾिसो हुनजो कीअं भाग थो ठहे पियो। छा पियो निहारे भक्तनि खे, के पूॼा पिया कनि, के भॼन पिया कनि, के ध्यानु लॻाए वेठा हुया, के बाजा दुकड़ झांझूं वॼाए ख़ूब नाम धुनी पिया कनि, के हवन, के यज्ञ, सभु सत्कर्म उन्हनि खे कंदो ॾिसंदो हुयो और मन में वीचार कंदो भई त हे त भागनि वारा आहिनि। मां त सॼी उमिरि पंहिंजी ईअं वञाई, न को कर्म कयो, न ध्यानु धारियो, न ब्राह्मण जो कर्म कयो, सॼी उमिरि मुंहिंजी ईअं हली वई। हिकु तो भक्तनि जो दर्शन, ॿियो सत्कर्म जो निहारण और टियों मन जो पश्चाताप। चारे राम। सॼो महीनो पूरो थियो। पूनम ॾींहुं कारकत महात्म पूरो थींदो आहे। सभई भक्त बड़े उमंग सां नर्मदा जो सनानु पिया कनि। ही बि वञी करके नर्मदा जे किनारे ते उन ॾींहुं सनानु करण जे लाइ वियो। नित्य प्रति जो नियम, सारो ई महीनो कारकत जो ॼण तो उन परम पावन तीर्थ स्थान ते गुज़ारियो। जीअं सनानु करे वापसि पे मोटियो तो ॾिसो परमात्मा कीअं हुनजो योग बणाए जो। उन वक़्तु ई हिकिड़ो नांग हिनखे डंग हणी करके हलियो वियो। डंग लंघंदे ई किरी पियो। भक्तनि अची करके झलियो, तुलसीअ जो डल ठाहे करके अमृत ठाहियो और मुख में खणी विधांसि। अमृत सनानु थी वियो अंत वेले में, और उहो बि भक्तनि जे हथां। हाणे चवणु लॻा कोई भउ कोन आहे, अमृत हिन जे मुख में पइजी वियो आहे। एतिरे में प्राण बि हुन जा निकिरी विया। यमदूत आया वठणु, घोर अपराधी आहे, वॾो पापी आहे, मारींदा कुटींदा वठी पिया हलनि। पंहिंजा कर्म पियो यादि करे, हाय हाय मां कुझु कयो ई कोन। चारे राम। सब पहुता धर्मराय जे द्वार, कयो चित्रगुप्त हो खेस ख्वार। चयो की न सुठो को कर्म कयो, थी ब्राह्मण भी बद चाल थियो। ही सब नरकन जो भागिया, जय करणी पंहिंजी त्यागिया। बुद्धि धर्मराय इन रीत चयो, हिन पापीअ खे नरकन वस कयो। सब नरक भोगाए वठी अचो, पोइ भोगींदो जूणिन जो डचो। बुद्धि वचन अहिड़ा ब्राह्मण पियो डके, आंधो यमदूतन हो उन खे छिके। अची ततल कड़ाह में फिटी कयो, अची ततल कड़ाह में। पर तेल ततल थी थधो वयो, पर तेल ततल थी। ॾिसी सब यमदूत हैरान थिया, अची धर्मराय खे चवण लॻा, हे धर्म पिता अनहोनी थी, हे धर्म पिता अनहोनी। अहिड़ी की न कॾहिं का जूनी थी, अहिड़ी की न कॾहिं का। जो कर्म जो फल न कोई भोगे,
पर ब्राह्मण हिकिड़े कर्म जोगे, पर ब्राह्मण हिकिड़े कर्म थो नर कुन उनखे दुख ॾे को, थो नर कुन उनखे दुख ॾे, अची सभु सम्झाए असांखे को। उन वक़्त अची उते नारद वियो, उन वक़्त उते अची जंहिं भेद खोले इन रीत चयो, जंहिं भेद खोले हे धर्मराय धनेसर थी, क्योंकि न कर्म को बराबर थी, क्योंकि न कर्म को। पर अंत वेले भगतन हो अची, पर अंत वेले भगतन हो कई पाण थी इन जी मुक्ति सची, कई पाण थी इन जी। ॿियो महीनो सॼो दर्शन हो कयो, ॿियो महीनो सॼो ॼण कारकत जो पूरो नेम कयो। इन करे नहीं अधिकारी थी, इन करे नहीं अधिकारी, रुगो भागी नरक निहारी थी, रुगो भागी नरक, रुगो भागी नरक निहारी थी। बुद्धि वचन धर्म राय चयो, कारकत आए महान, पूरो इते पंजवियो अध्याय कयो उदासीय बयान। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति हरे राम। महात्मा नागमुनि चवण लॻो त हे राजा प्रथु, भगवान श्री श्याम सुंदर चवे थो त हे सतभामा, यम जा दूत उनखे दुख कष्ट ॾींदा ॾींदा धर्मराय वटि अची करके पहुता। चित्रगुप्त खे आज्ञा थी भई हिन जो कढ लेखो चोखो। चवण लॻा भई हिन त को कर्म कयो ई कोन आहे, सभु कुदा कर्म, ब्राह्मण थी करके बद चाल। महाराज हे तो सभु नरकनि जे भोगण लाइक़ु आहे। अहिड़ी इन्हीअ पंहिंजी करणीअ जो त्याग कयो आहे। धर्मराज ॿुधी करके दंग रहिजी वियो, भई अहिड़ो पापी, सभु नरक घुमायोसि हिनखे। नरक भोगाए भोगाए करके वठी अचोसि त पोइ वरी हिनखे जूणियुनि में था विझूं पिया। इहे शब्द ॿुधी करके, पंहिंजी सज़ा ॿुधी करके ब्राह्मण ॾाढो ॾके पियो, हाय हाय पियो करे, कुझु कर्म ई न कयो, हाय रे हाय मूं कुझु की न कयो। उमिरि सॼी वई ईअं गुज़री। यम जा दूत छिके वठी वञी करके नरक भोगाइण जे लाइ पहुतसि। पहिरियों ई वञी करके ततल कढ़ाईअ में जंहिंमें तेल पियो टके, उन में खणी करके फिटी कयूंसि त वञी करके जीअं पकोड़े वांगुरु तरजी वञे। चारे राम। पर कुदरत ॾिसो, परमात्मा जी नीति आहे, उहो ततल तेल जो कड़ाह ॼण तो हुन जे लाइ थधो थी पियो और ईअं पियो लॻे ॼण त वञी करके गुलनि जे सेजा ते पियो आहे। यम जा दूत ॾिसी करके वाइड़ा थी विया। धर्मराज खे अची करके दांह ॾियण लॻा, महाराज हे कहिड़ो कर्म आहे, इहा जो अनहोनी छो थी थिए पई? नरकनि जा दुख भोगण जे लाइ सभु कोई ॿधल आहे, पर हिन ब्राह्मण अहिड़ो कहिड़ो कर्म जो कयो आहे जो हिनखे को बि दुख नथो करे पियो। नरक भोगायूंसि था त हुनखे पाण सुर्ग थो लॻे पियो। महाराज इहा ॻाल्हि असांखे तो सम्झ में नथी अचे पई। उते में महात्मा नारद उन अची करके पहुतो। बोलो श्री नारद भगवान। उन अची करके उहो राज़ खोलियो। चवण लॻो, हे धर्मराज, ही धनेसर ब्राह्मण बराबरि पापी अकृत घिन आहे, पर तोखे शायदि ख़बर कोन आहे, अंत समय में इन खां अहिड़ो कर्म थी वियो आहे। कारकत महीने में, सॼो कारकत महीनो हिन दर्शन कयो आहे भक्तनि जो, परमात्मा जे द्वार जो, नर्मदा जे किनारे ते रही करके ॼण त उन कारकत जो नेम टेम पूरो कयो आहे। और अंत समय भक्तनि जे हथां हिन जी मुक्ति थी वई आहे। तंहिं करके हे प्यारा, ही नरकनि जो अधिकारी कोन आहे, हिन जा सभु पाप रेटिजी विया आहिनि। मात्र हाणे हिनखे रुगो नरकनि जो
दर्शन मात्र वञी करे करायोसि त हिनखे ख़बर पवे त इहे सभु नरक हिनखे भोगणा हुया। इहा ॻाल्हि ॿुधी करके महाराजा धर्मराज वाह वाह करणु लॻो, वाह भई कारकत एॾो महान जंहिंसां सॼी उमिरि जा पाप लही विया, त तमामु बराबरि ही कारकत महीनो तमामु उत्तम आहे। हिते हिन कथा सां गॾु ही 5वीं अध्याय समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 6वीं अध्याय में वधीक कथा जो परसों वर्णन थींदो। यम जे दूतनि जो धनेसर ब्राह्मण खे 84 लख नरकनि मां प्रमुख 28 नरकनि जो दर्शन कराए खेसि अहसासु कराइनि त पापनि जो फल केॾो न उग्रो और दुखदायक थींदो आहे। हींअर अॼु परम पावन आहे एकादशीअ जो योग। हिन कारकत महीने जी शुक्ल पक्ष जी एकादशी ही शब्द चवाए करके और पोइ वरी महात्म एकादशी जो ॿुधो, हर प्रबोधनी एकादशी जो। बोलो श्री एकादशी महात्म, बोलो श्री कारकत भगवान। पंहिंजो गुरु शलकने असांखे, पंहिंजो गुरु शलक असांखे, पंहिंजो गुरु शलकने आने माणी ऐ बनहाणी, आने माणी ऐ बन आने माणी ऐ बनहाणी, आने माणी ऐ बनहाणी मुंहिंजे ॾोहनि खे न ॾिसनि, ॾोहनि खे न असांखे, पंहिंजो गुरु शलकने असांखे, पंहिंजो वेठड़ी आया जन जे दर ते, वेठड़ी आया साण त ॾींदा हिननि दर खे, साण त ॾींदा हिननि दर, ॿिया दर ॾेई बन ओ अल्लाह, ॿिया दर ॾेई पंहिंजो गुरु शलकने असांखे, पंहिंजो गुरु आने माणी ऐ बनहाणी, आने माणी ऐ बन मुंहिंजे ऐ बन खे न ॾिसनि, ओ ऐ बन खे न असांखे, पंहिंजो गुरु शलकने राति ॿुधाया पंहिंजी मां कहिड़ी, राति ॿुधाया कंहिंजी मां, आया उन्हनि जी मां जहिड़ी तहिड़ी, आया उन्हनि जी मां, तरस को पवंदो तन, हो तरस को पवंदो असांखे, पंहिंजो गुरु शलकने आने माणी ऐ बनहाणी, आने माणी ऐ बन मुंहिंजे ऐ बन खे न ॾिसनि, मुंहिंजे ऐ बन खे न ॾिसनि, ओ
पंहिंजो गुरु शलकन असांखे पंहिंजो रोचल कहिड़ी कमी गुरनि वटि रोचल कहिड़ी रोचल कहिड़ी कमी आहे गुरनि वटि रोचल कहिड़ी कमी आहे गुरनि की न गुरनि था कंहिंखे हूं घटि की न गुरनि था कंहिंखे हूं ॾींदा ॾाण ॾॾनि हो ॾींदा ॾाण ॾॾनि असांखे पंहिंजो गुरु शलकनि असांखे पंहिंजो गुरु आने माणी ऐं बनहाणी आने माणी ऐं बन पंहिंजे ऐं बन खे न ॾिसनि ओ अल्लाह ऐं बन खे न ॾिसनि ओ पंहिंजो गुरु शलकनि असांखे बोल गुरु नानक देव की ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वान्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष सर्वमंगलाय तनु हरि बोलो राजा राम बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।